मौला रमदा पढ़िया बाद में मुंडा साईं पढ़ंदा हर एक डी हाज़री साईं बतूल पांडे पाक दरबार में कबूल मंजूर फरमाया। दुआ है त अल्लाह तवां सां सभिनी के पाक मौला हुसैन जो हकीकी अज़ादार बनाए। अल्लाह हर अज़ादार के तेसी ताईं मौत न दे जैसी ताईं पाक मौला हुसैन दे सोहणे रोज़े की ज़ियारत न करे। मौला जेतरा बे औलाद आहिनि अॼोके ॾींहं जे सदके पाक साईं रुबाब दे खाली ढोली जो सदको मुंहिंजा अल्लाह जेके अज़ादार औलाद जे लाइ सिकनि था मूं समेत मुंहिंजा करीम रब मोमिननि जे ढोलनि खे आबाद कर। इनके औलाद जवान ॾिनी थई आका हुसैन जे सोने घोट अली अकबर जो सदको मौला सभिनी के जवानी बख्शे दे। अल्लाह तवां सां सभिनी के नेक ऐं नमाज़ी बनाए। मौला उहो कम कराए जंहिंमें अल्लाह बि राज़ी थे अहल बैत बि राज़ी थे। सभिनी दुआउनि जी क़बूलियत वास्ते मिली करे हिकु दफ़ो सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो। अगर तकलीफ़ महसूस न कयो तो पाक बतौल जे पाक इज़्ज़त ते बुलंद सलवात मिली करे पढ़ो। इजाज़त हुजे तो मां चंद घणियूं ज़िक्र अहल बैत शुरू कयां जेसी ताईं मुंहिंजो मोहतरम मौलाना ज़ाकिर हुसैन ज़की पहुचे। पाक नबी जे सोहणी ऐं सच्ची ज़बान मां जुमला निकता मुंहिंजे भाउ अली जो चेहरो ॾिसणो इबादत आहे। लफ़्ज़ ॿ चई करे मां ज़िक्र मसाइब पढ़ंदुमि छो जो हीअ ॾींहुं फ़ज़ाइल जो आहे कोन। मजबूरी आहे त जेसि ताईं मोहतरम अचे तेसि ताईं ॿ लफ़्ज़ चवां। राज़ी जेके वेठा आहियो थोरो ॻाल्हायो त सही। नबी फरमाए तो मुंहिंजे भाउ अली जो चेहरो ॾिसणु इबादत आहे। दरबार में बंदो उथियो हथ ॿधे करे सर के झुकाए करे चए तो मौला कंहिं दौर में तव्हांजो भाउ न हुजे पोइ छा कयूं। मौला कंहिं दौर में तव्हांजो भाउ न हुजे पोइ छा कयूं। नबी फरमायो मुंहिंजे भाउ अली जो ज़िक्र करणु इबादत आहे। वरी बंदे ॿियो सवाल कयो मौला ज़िक्र ते पाबंदी हुजे पोइ छा कयूं। उन ज़बान में हरकत आई जेका बेनियाज़ जी मर्ज़ी खां सिवा ॻाल्हाईंदी कान्हे का। नबी फरमाए तो मुंहिंजे भाउ अली जी दिल में मोहब्बत रखणु इबादत आहे। मुंहिंजे भाउ अली जी दिल में मोहब्बत रखणु इबादत आहे। अली वारो एक सहाबी आहे मेंबर रा सचन जो हे मेंबर रा पाक पाकन जो मेंबर रा। अली वारो नाम खण जरूरी न तो समझा उन सहाबी जी धी पाक नबी जो हरम आ। वो सहाबी सरदार पाक मोहम्मद मुस्तफा जे घर आयो सामो ॾिठई त मौला अली बीठो हुयो। सामो सरकार पाक मौला अमीर बीठो हुयो। सहाबी मौला अमीर जे चेहरे की ज़ियारत करण लगो। नजर मौला अमीर जे चेहरे ते हुयस नजर मौला अली जे चेहरे ते हुयस धी सामो अची करे चेस्ती बाबा बाबो त मोहंजो आ। ॻाल्हायो जंहिंखे सम्झ में अचे थी मौला ने सदके धी थी चए बाबा बाबो त मोहंजो आ। बजाए मुखों दुख सुख पुछण जे
बाबा अमीर अली के चेहरे तो नजर नथा हटायो थी के झिणक ॾेई करे चया खबरदार तो के खबर ना है नबी हिन चेहरे जे लाइ त चयो आ त अली जो चेहरो ॾिसणो इबादत आ। नबी हिन चेहरे जे लाइ त फरमायो आ त मुंहिंजे भाउ अली जो चेहरो ॾिसणो इबादत आ। पाक मौला हुसैन जे अज़ादार जो वॾो शान आ। ये अज़ादार ज़हरा साईं के वॾा प्यारा मुंहिंजा लखें करोड़े अज़ादार जे मथों सलाम आहिनि। न हिननि खे गर्मियुनि जी परवाह न हिननि खे सर्दीअ जी परवाह पेरे उघाड़ा मथे उघाड़ा ज़बान ते है हुसैन की सदा है हथ में अलमे अब्बास आ। कोलाब जेल वारो रोडन ते जा मज़लूम इंदो आ या मज़लूम जो हामी इंदो आ। तांजो अखियों वसी पयूं मां हिकिड़ो लफ़्ज़ चवां तव्हांजी इज़त जे लाइ त इहे अज़ादार साईं के प्यारा केतिरा आहिनि जेके पाक मौला शबीर जे तॾे ते अची मज़लूम जे गम में रोवन था। ये मातमी साईं बतूल के प्यारा केतिरा आहिनि। नबी जी धी फरमाए थी बाबा तेसी ताईं मां बतूल जन्नत में न वेंदमि जेसी ताईं मुंहिंजे बचड़े हुसैन जा अज़ादार जन्नत में न वेंदा। मौला जो कसम हिते ईंदो आ तुंहिंजे मथों नबी जी धी राज़ी हूंदी आ। बराल मोहम्मद सलवात बुलंद आवाज सां पढ़ो। नबी जी धी पाने अज़ादार के बचड़े जे मातमीअ के दुआ ॾींदी आहे। दुआ एतरी दुआ दे साईं राज़ी आ जो अज़ादार मौला शबीर जो तॾे ते अची वेहे थो। सरकार पाक मोहम्मद मुस्तफ़ा जो दौर हुयो। उन दौर में पाक नबी वटे हिकिड़ो फ़ैसिलो आयो हो। फैसलो छाजो हुयो। एक ताजिर हुयो, एक व्यापारी हुयो, जेको व्यापार कंदो हुयो। शादी कई, शादी के बाद में
मैसेज मिलिस ॿाहिरि मुल्क वापार जे लिहाज़ सां हले वियो मोटी आयो घर में हिकु नंढो मासूम ॿार ॾिठईं थोरो ॻाल्हाए सुठी ज़बान आहे जेका पाक मौला शबीर जे ज़िक्र में ॻाल्हाईंदी आहे घर में जॾहिं आयो त घर में हिकु नंढो सहन में ॿार ॾिठईं घरवारीअ जे क़रीब अची चए थो भलो थिए ॿुधाए त साईं हे ॿार कंहिंजो आहे हे बच्चो कंहिंजो आहे घरवारी चएसि थी तुंहिंजो खून आहे तुंहिंजो पुटु आहे तुंहिंजो वारस आहे घरवारी आहे महकूम आहे शोहर आहे उन्हनि जो हाकिम महकूमा चए थी तुंहिंजो खून आहे तुंहिंजो बच्चो आहे तुंहिंजो वारस आहे हाकिम चए थो कीअं यकीन थिए त हे हक़ीक़ी खून मुंहिंजो आहे हक़ीक़ी वारस मुंहिंजो आहे अलीअ वारो जॾहिं माउ चयो त तुंहिंजो खून आहे तुंहिंजो पुटु आहे शोहर चए थो यकीन कीअं थिए त हे हक़ीक़ी वारस मुंहिंजो आहे काफ़ी दलील ॾिनई हाकिम यकीन न पियो करे माउ चए थी पोइ बार बार मूंखां न पुछे हा अचो उन दरवाज़े ते हलूं फ़ैसिलो उन खां था करायूं जंहिंजे दरवाज़े ते काइनात जूं मुश्किलूं हल थींदियूं आहिनि अच त नबी जे दरवाज़े ते हलूं उन नबी जे दरबार में था हलूं जेको अल्लाह जो सोनो नबी आहे जेको अल्लाह जो पाक महबूब आहे जेको पाक बतूल जो सोनो बाबो आहे अच त नबी जे दरबार में हली फ़ैसिलो नबीअ खां था करायूं अलीअ वारो कोलाब जेल वारो बंदो आयो दरबार में मुस्कुराए सलाम जो जवाब ॾिनई काइनात जे सरदार सलाम जो जवाब ॾिनो बंदो चए थो सरकार मां ताजिर फलाणो नालो आहे फलाणे कबीले खां आयो आहे फलाणो इलाइक़ो आहे कसम दव मजलिस हुसैन जे पाक इज़त जो जंहिंजे सदके में अल्लाह काइनात ठाही जंहिंजे सदके में अल्लाह ज़मीन बणाई जंहिंजे सदके में अल्लाह आसमान बणायो जंहिंजे सदके में अल्लाह चंड खे रोशनी ॾिनी जंहिंजे सदके में अल्लाह तारनि खे चमक ॾिनी आहे जंहिंजे सदके में अल्लाह सिज खे रोशनी ॾिनी जंहिंजे सदके में हे ज़मीन आसमान बणियो आहे जंहिंजे सदके में अल्लाह दरियाहनि खे रवानगी ॾिनी आहे उन सरदार के इहा ख़बर कान्हे त हीउ केरु आहे काथों आयो आहे ही केरु आहे काथों आयो आहे मोहम्मद त चइबो ई उनखे आहे जेको दिलनि जा राज़ ॼाणे मोहम्मद त चइबो ई उनखे आहे जेको तुंहिंजे दिलि जे राज़ नियत खे सम्झे अलीअ वारो बंदे चयो मुंहिंजो फलाणो नालो फलाणो इलाइक़ो फलाणो कबीलो मौला मां वापारी आहियां शादी कयम हफ्ते का बाद में व्यापार जे लिहाज़ सां ॿाहिरि हलियो वियुमि मोटी आयो आहियां घर में नंढो मासूम ॿार आहे मुंहिंजी घरवारी थी चए तुंहिंजो खून आहे तुंहिंजो पुटु आहे मौला यकीन कीअं थिए त हे हक़ीक़ी खून मुंहिंजो आहे उन ज़बान में हरकत आई जेका रहमान जी मर्ज़ी खां सिवा न ॻाल्हाईंदी आहे मोहम्मद जी सची ऐं सुहिणी ज़बान मां जुमिला निकिता बंदा ख़ुदा इहो फ़ैसिलो मां न कंदुमि मुंहिंजो भाउ अली कंदो इहो फ़ैसिलो मां न कंदुमि मुंहिंजो भाउ अली कंदो इहो फ़ैसिलो मां न कंदुमि मुंहिंजो भाउ अली कंदो जंहिं इमाम जे तॾे ते वेठो आहे इन इमाम जी 7 साल उमिरि शबीर मौला जो बचपन ज़हरा साईं जे दिलि जे चैन अमीर मौला जे सोहणे बचड़े दरबार में कदम रखियो जियां मासूम पुट मां जे झोलीअ में वेठो इहो मां जी झोली छॾियईं मां जी झोली छॾियईं अलीअ वारो उन न्याय ते आयो जिते ज़हरा जो लाल बीठो हुयो साम्हूं इमाम जे बि कदम बोसी कयईं इमामत वारे चेहरे जी ज़ियारत करे बच्चे हिकु लफ़्ज़ चयो मौला तोते सलाम आहे थोरो ॻाल्हायो जेके पाक मौला जा मातमी वेठा आहियो मां इमाम जी करीमी थो पढ़ा बंदो चए थो मौला तोते सलाम तुंहिंजे ज़ात ते ई सलाम आहे तोते सलाम तुंहिंजे ज़ात ते सलाम इमाम जी ज़ियारत करे मां जे झोली में वेठो अची बंदो चए तो मौला फ़ैसिलो कयो नबी चयो फ़ैसिलो त थी वियो सरकार फरमायो फ़ैसिलो
थी वियो छा फ़ैसिलो कया फ़ैसिलो थी वियो बंदो चए तो सरकार ज़बानी ॾसियो कोन मूं ॾिठो कोन पोइ अहिड़ो इंसान अञा ॿियो अंधो आहे हिक खे अल्लाह ही अखियूं ॾिनियूं ही दिलि वारियूं न अलीअ वारो ॿिए खे वरी ही न आहिनि दिलि वारियूं अथसि ऐं जंहिंखे अहल बैत जे दरवाज़े जे इज़त जी ख़बर आहे नबी फरमाए थो अहिड़ो काइनात ते ॿियो सॼो आहे ई कोन जंहिंखे हीअ अखियूं आहिनि ऐं मुंहिंजे दरवाज़े जे इज़त जी ख़बर न अथसि अहिड़ो काइनात ते अंधो ॿियो थियणो ई कोन्हे अहिड़ो काइनात ते ॿियो को अंधो थियणो ई कोन्हे को नबी फरमाए थो बंदाए ख़ुदा तो ॾिठो न जॾहिं मुंहिंजो नवासो बचड़ो हुसैन दरबार में आयो त तुंहिंजे हिन मासूम बचे मां जी झोली छॾी हुसैन जी कदम बोसी कई हुसैन जे चेहरे जी ज़ियारत कई हाणे नबी हिकु कानून पास करे वियो आहे फ़क़ति उन दौर जे लाइ नबी न चयो हर दौर जे लाइ मुस्तफ़ा तोखे ॾसे वियो अथई त जेको बि दौर हुजे जेको 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 इंसान मुंहिंजे हुसैन पुट जे वेझो हुजे जेको हुसैन जे नज़दीक हुजे जेको हुसैन जे कदमनि में हुजे जेको हुसैन सां प्यार करण वारो हुजे जेको हुसैन जे मजलिस में अचण वारो हुजे नबी उन बंदे जे लाइ फरमायो आहे उहो पक्को हलाली आहे जेको हुसैन खां परे हुजे उहो हरामीअ जो पुटु आहे नबी फरमायो उहो पक्को हरामी आहे जेको मुंहिंजे हुसैन पुट खां परे हूंदो आहे जेको हुसैन जे वेझो उहो हलाली खुश नसीबा इमाम हुसैन जो ज़वार जंहिं करबला जी ज़ियारत कई आहे अॼोको ॾींहुं क़यामत जो ॾींहुं थिए ऐं दुआ घुरो त कंहिं धीउ खे इहा ख़बर न पवे त मुंहिंजो बाबो घड़ीअ जो महिमान आहे उहा धीउ जेके बाबे जे सीने खां सवाइ निंड न पई अचे ॾहीं जी राति जेकी गुज़री आहे न इन राति ते शबीर मौला पंहिंजे धीउ खे सॾे करे चयो सकीना हली आ बाबो आख़िरी राति जो महिमान जे अॼु बंदो न रहंदो त अॼु पढ़ण जी ज़रूरत त कान्हे का बसि एतिरो सोच त हुसैन वतन ते वसे कीअं पियो उजड़ियो कीअं आहे जंहिंखे माउ चकियूं चकियूं पी पी पालियो जंहिंखे बतूल गंगी ॾियां हिकु वार टुट रहियां माउ सॼो सॼो ॾींहुं रोए सां शरीफ़ो ज़हरा जे लाल जो आवाज़ आयो मुंहिंजी मासूमा अलिया बाबो आख़िरी राति जो महिमान थई मुंहिंजे सीने ते सुम्ही पओ मुखों बाद में मता मुंहिंजे पुट सजाद जो सीनो मिलई या न मिलई मुखों बाद में मता मुंहिंजे भेण दुखी ज़ैनब जो सीनो मिलई या न मिलई मुखों बाद में मता मां रुबाब जो सीनो मिलई या न मिलई शबीर मौला एक लफ्ज़ चयो सकीना पोइ वरी बाबो वसियत थो करई जाते मुक़द्दर सुम्हा रही उते सुम्ही पइजांइ मौला तव्हांजे रोअण क़बूल करे गाज़ी मौला तव्हांजे धीअनि जो पर्दो सलामत रखे मूंखे हुकुम आहे त मसाइब उन सरदार जो पढ़ियो जंहिंखां बाद में हुसैन मौला ग़रीब थी वियो जेको सैयदनि जो माण हुयो जेको ज़ैनब साइण जो पर्दो हुयो जेको मासूम साइण सकीना जो माशकी आहे आख़िरी वसियतुनि मां आख़िरी वसियतुनि मां काफ़ी वसियतूं साइण जूं पर बीबी हिकु वसियत कई
बतूल साइण मौला मुखबाद में एक शादी कजाए या अली मुंह बुधो आ तो वो खानदान बहादुर खानदान आ या अली मुंह बुधो आ तो उन खून में वफा है। मुझे मौला अमीर जो आवाज़ आयो ज़हरा तो बाद में शादी जोड़ कोने को। पाक बीबी फरमाए थी मौला मां बतूल थी करे वसियत थी कजाए एक शादी कजाए अल्लाह उन औरत मां एक पुट ॾींदई नालो ॾसियो थी वञाए अब्बास रख जाए। बस मौला ताने रोण कबूल करे गाज़ी मौला तुझे धीअनि जो पर्दो सलामत रखे। साइण दी जे मौला उन औरत मां अल्लाह एक पुट ॾींदई नालो ॾसियाए थी अब्बास रख जाए से। तले साइण चयो नी त नालो ॾसियो थी वञाए अब्बास रख जाए से। हसनैन शरीफ़ैन जो वॾो मक़ाम हुयो जन्नत मां जोड़ा आया पर अब्बास मौला उन शान जो मालिक आ बतूल साइण हथन सां चोला ठाहियूं। इन गाज़ीअ जा हथन सां चोला ठाहियईं। बतूल साइण चया मौला जॾहिं मुंहिंजो अब्बास दुनिया ते अचे मुंहिंजे अब्बास के कन में चइजांइ ॾुखे पासे वारी माउ लख सलाम चवंदी आई। बस मौला तव्हांजो रोण कबूल करे मौला गाज़ी तव्हांजे धीअनि जो पर्दो सलामत रखे। साइण थी चए मौला जॾहिं मुंहिंजो अब्बास अचे न कन में चइजांइ त ॾुखे पासे वारी माउ लख सलाम चवंदी आई। मौला मुंहिंजे अब्बास के चइजांइ माउ चवंदी आई मुंहिंजे ज़ैनब जे पर्दे जी पारत थिए। मौला मुंहिंजे अब्बास के चइजांइ माउ चवंदी आई मुंहिंजे कलसूम जे चादर जी पारत थी। शरीफ़ धीअनि वारो अली जे धीउ वतन छॾियो हुयो इन गाज़ीअ जे सहारे ते। अब्बास मौला सैयदा साइण जे दुआउनि जो असर गाज़ी मौला दुनिया ते आयो। आम भेण के भाव ॼमी पवे न भेण वॾी ख़ुशी कंदी आहे। भाव अब्बास मौला जहिड़ो हुजे भेण साइण ज़ैनब हुजे। शरीफ़ धीअनि वारो हाणे भेण जी तोखे फितरत तो ॿुधायां जॾहिं भाउ ॼमी पवंदो आहे नी पंहिंजा रवा लाहे करे पग ॿधंदियूं आहिनि त इहे भेनरूं। भाउ पंध करण जेतिरो आहे आङुर खां वठी करे पंध सेखारींदियूं आहिनि त भेनरूं जेको नथो रोए उहो गुनाहनि जी माफ़ी वठे। अॼोके ॾींहं बि जंहिं अखि जी जेको बंदो अखि उनजी नथी रोए वो शबीर मौला का गुनाहनि जी माफ़ी वठे। मुंहिंजा अल्लाह मूंखो कहिड़ो गुनाह थियो आहे जो मां शबीर जे ॾुखनि ते नथो रोई सघां। शरीफ़ दीन वारो बस मां ख़त्म कयुमि। अब्बास मौला मासूमान जो माशकी मां लफ़्ज़ चयो त पंधु कराइण सेखारींदियूं आहिनि भेनरूं। भेण जे दिलि में हिकु हसरत हूंदी आहे भाउ वॾो थींदो जवानी माणींदो शादी कंदो हथनि ते मेहंदियूं लाहींदियूं आहिनि त भेनरूं पलव ॿधनि त भेनरूं गाना ॿधनि त भेनरूं सेहरा पाइनि त भेनरूं। गुलाब जेल वारो शादीअ जी राति सभु को सुम्ही पवंदो आहे न सुम्हंदी आहे त इहा हिकु निमाणी भेण न सुम्हंदी अथई। अगर केरु पुछा करे त सुम्हे छो नथी जवाबु ॾींदी आहे मता उहा घड़ी गुज़री वञे मूंखे भाउ जा पलव ॿधणा। शबीर मौला मदीने में धीअ सुगरा सां इहो वाइदो कयो हो त जॾहिं अकबर जी शादी कंदुमि धीअ तोखे ज़रूरु वठणु ईंदुमि।
जेके जवान वेठा आहियूं तव्हांजूं भेनरूं तव्हांजी ख़ुशी ॾिसनि न ॾिठी त साईं सुगरा न ॾिठी आहे जेके बाबो अकेली हवेलीअ में मदीने में छॾे आयो धी सां वाइदो कयईं धी मां जॾहिं अकबर जी शादी कंदुमि त तोखे ज़रूर वठण ईंदुमि अकबर के गले लाए करे भेण चया भाउ मेहंदी जेका बीबी लावई उन्हनि जी मर्ज़ी आहे भाउ गाना जेका बीबी पावई उन्हनि जी मर्ज़ी सेहरा जेका बीबी पावई उन्हनि जी मर्ज़ी आहे भाउ मूंखे उन टेम ते ज़रूर यादि कजांइ मां तुंहिंजे हिसे जी भेण आहियां मूंखे पलव ॿधणा बस ख़त्म कयमि जे साईं मोहतरम जो इंतजार हुओ पहुचो अब्बास मौला पंध करण जेतिरो थियो अली अमीर जे पाक सहन में साइण ज़ैनब मौला के पंध कराइण सेखारियो अमीर मौला अली आयो धी ज़ैनब जे पेशानीअ ते बोसो ॾिनई बोसो ॾेई करे मौला चयां धी ज़ैनब मुंहिंजे अब्बास सां एतिरो प्यार थई जो गाज़ीअ खे पंध कराइण थी सेखारे धी चए थी बाबा तुंहिंजे इमामत जो कसम आहे मां अब्बास के पंध नथी करायां बाबा मां गाज़ीअ जे सहारे ते पाण हलण सिखां थी बाबा मूंखे बाज़ार में हलणो आहे बाबा मूंखे दरबार में हलणो आहे बाबा मां गाज़ीअ जे सहारे ते पाण हलण सिखां थी वॾो माण हुयो सैयदनि के अब्बास मौला जे मथां ओ शरीफ़ दीन वारो मासूमा साइण सकीना हर बीबीअ जे खेमे में हिकु मर्तबो आई गाज़ी मौला जे खेमे में कई मर्तबा अचे चाची अम्मा अञा मुंहिंजो चाचो गाज़ी न आयो आहे हिकु ढुक पाणीअ जो होॾे आहे मुंहिंजो भाउ 3 ॾींहंनि जो तसो आहे हाणे अखियूं नथो खोले बस शरीफ़ ज़ादारो मासूमा जॾहिं चयो न मुंहिंजो भाउ 3 ॾींहंनि जो तसो आहे हाणे अखियूं नथो खोले नाओ मर्तबो पांडे दौर जी ज़हरा पांडे दौर जी बतूल उम्र 4 साल अब्बास मौला जे खेमे जे तर ते आई फजल जे पाक अम्मा बीबी कुरान पढ़ण शुरू कयो बीबी पहिरियों पारो पढ़ियो हुसैन बादशाह जे धी ॿुधो बीबी ॿियो पारो पढ़ियो साइण दरवाजे ते ॿुधो बीबी 3 पारो पढ़ण शुरू कयो 4 सालनि जी ज़हरा आसमान जी तरफ़ ॾिसी करे चया मुंहिंजा अल्लाह शलको गरीब न थिए यो गुरबत जो होको अब्बास मौला जे कन्ननि ते पहुतो ड्रोड़ंदो आयो मासूमान जे कदमनि ते हथ रखी करे चए थो सरदार जी धीउ छो गरीब सॾायो अथई तुंहिंजो चाचो बि हुजे हुसैन जी औलाद गरीब सॾाए बाक़ी अब्बास जे हुजण जो फ़ाइदो कहिड़ो आहे मासूमा चए थी चाचा तूं बि हुजी ऐं मुंहिंजो भाउ प्यासो हुजे शरीफ़ दीन वारो मुंहिंजे मौला जो आवाज़ आयो सकीना मां मजबूर आहियां सकीना इजाज़त तूं वठी दे पानी जाना त मां अब्बास जाना हाणे एतिरो अंदाज़ो कजांइ कोलाब जेल वारा इमाम हुसैन जे सदके हथ ॿधी करे सवाल तो कयां 32 सालनि जो कड़ियल जवान 4 सालनि जी मासूमा इन मासूमा चाचे के मशक पाराई त कीअं पाराई बस रोवण में काई देर त न लगंदी आहे बस ॿुधंदो अच तुंहिंजी अख जो ज़रूर वुज़ू थींदो 4 सालनि जी मासूमा 32 सालनि जो कड़ियल जवान मासूमा पंहिंजे चाचे के मशक पाराई त कीअं पाराई झुकंदो अब्बास एतिरो झुकियो मासूमा जा नंढड़ा कदम हुया अब्बास मौला जी पाक पेशानी हुई मदीने वारे पासे दे मोह करे एक लफ्ज चई अम्मा उमुल बनीन अम्मा तो मुखे वफाउन जा सबक सिखारा अम्मा तो मुखे हयावन जा सबक सिखारा अम्मा एक दफो करबला में अच ॾिस त तुंहिंजे पुट केतरी वफा कई बस मशक पातई खत्म कयम अॻिते ॿ जुमला मौला जे सदके ॿुधो मशक पातई